अस्सलाम वालेकुम। मगरिब जो टाइम आए, अल्लाह पाक सिंध समूरी के आबाद शाद ऐं आबाद रखे। रोड़ी कैनाल है, माशाल्लाह सुठो पानी है। पर जेका कोटड़ी बैराज की हालत है या कोटड़ी बैराज ते पानी की शार्टेज है या मुख्तलिफ़ जगहन ते सिंध में जेका पानी की शार्टेज हले पई, तमाम हिकिड़ो ॾाढी सूरत हाल या जीअं गर्मी वधंदी तीअं पानी की शार्टेज जा मसला थींदा। सिर्फ़ सारियुनि वारनि इलाइक़नि में या जिते मतिलबु फसल लॻल आहिनि उते पाणी जी ज़रूरत न आहे हूंदी, पर हर पखी पुखण हर जानदार शइ खे पाणी जी अशद ज़रूरत हूंदी आहे। पाणी माना आहे ज़िंदगी। अल्लाह पाक खां दुआ आहे त सिंध धरती शाद ऐं आबाद रहे। असांखे ॾाढो अफ़सोस थो थिए, असांखे मालूम नथो थिए त छा मसइलो आहे। सिंध गवर्नमेंट छो ख़ामोश आहे, वफ़ाक़ खे छो नथी लिखे, पंजाब गवर्नमेंट खे छो नथी लिखे, सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी छो नथो मिले। इहे ॻाल्हियूं असांजे सोचणु, असां नौजवाननि जे सोचणु, असांखे सम्झण जूं आहिनि। ऐं हीअ टंडोजाम रोड़ी कैनाल आहे, टंडोजाम जे भर में। असांजी दुआ आहे त सिंध जा हर वाह, हर कैनाल, हर बैराज अहिड़ी तरह सां वहनि। सिंध समूरी ईअं पाणी हूंदो त पाणी ज़िंदगी आहे, ज़िंदगी असांजी पाणी असांजो जियापो आहे। पर जेकॾहिं ईअं शार्टेज रहंदी त तमामु घणा मसइला थींदा ऐं हर जीवत खे, जंहिंमें इंसान, जानवर, पखी पुखण, असांजा ॿूटा अची था वञनि, उन्हनि खे ॾाढी मतिलबु तंगी थींदी। असां कोशिशि करे आवाज़ु उथारियूं, असां कोशिशि करे जेकॾहिं मिसाल असां तव्हां हिन पेज ते रखूं था त तव्हांजो मतिलबु असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां जेको आहे हिन वीडियो खे शेयर कयूं, असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कयूं। जिते जिते पाणी जा मसइला आहिनि उते आबादगार तमामु घणा परेशान आहिनि। हीउ शाम जो मौसमु आहे, तव्हां हीउ वण ॾिसो, केतिरा वण आहिनि, बाग़ात वग़ैरह केॾा सुठा था लॻनि। ऐं तव्हां यकीन कयो, हिते एतिरो पुरसुकून माहौल आहे। सॼो ॾींहुं असां रूमनि में या पंहिंजे जेको आहे अंदरि कमरनि में सड़ूं था। शाम जे टाइम ते जॾहिं हितां पाणी भरणु अचूं था या हिते अचूं था त एॾो पुरसुकून माहौल आहे, एॾी थधिकार आहे, एॾो अलाह जो ई निज़ाम नेचर में एॾो सुकून आहे जो इंतिहा कोन्हे को। सो कोशिशि कयो, पाणी जे लाइ आवाज़ु उथारियो। सिंध जो पाणी, सिंध जो जेको आहे जियापो आहे। ऐं जिते जिते आबादगारनि सां मसइलो आहे उहे पाण अलॻि अलॻि थी करे आवाज़ु उथारनि, गॾियल आवाज़ बि उथारियो, अलॻि अलॻि थी करे आवाज़ु उथारियो। ख़बर न आहे त मिनिस्टर ते मयार कोन्हे को, सिंध जे ज़राअत जे मिनिस्टर ते का मयार कोन्हे को, इहे इरीगेशन जो मिनिस्टर आहे उन्हनि ते का मयार कोन्हे को। उहे मतिलबु ॿुधी अणॿुधी करे था रहनि। पर CM खे हिमत करणु घुरिजे, आसिफ़ ज़रदारी खे, बिलावल साहब खे, अदी फरियाल आहे या जेके असांजा ॿिया स्टेक होल्डर आहिनि उहे हिमत कनि, उहे ॾिसनि छा मसइला आहिनि, मथां खां पाणी छो असांखे घटि थो मिले। तो उमेदु आहे तव्हां सभु इहे गॾियल आवाज़ पाण उथारींदासीं। असां सिंध जे लाइ सोचींदासीं, असां पंहिंजे वतन धरती जे लाइ, पाकिस्तान जे लाइ सोचींदासीं। पाकिस्तान असांजो आहे, सिंध असांजो आहे। अहिड़ा इहे जेके आहिनि मसइला ॾाढा गंभीर आहिनि। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच। ऐं गर्मी जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त तमामु घणी गर्मी आहे, पंहिंजो बि ख़्यालु रखो। ऐं इहा गर्मी जी सूरत हाल अञा वधंदी। हिन दफ़ो सुपर एलनीनियो जेको आहे त माना गर्मी वधंदी, ॾुकार वारी सूरत हाल थींदी। ऐं जेको आहे असांजो मतिलबु मानसून जूं बारिशूं घटि थींदियूं। इहा हिकिड़ी ॾाढी ख़ौफ़नाक सूरत हाल आहे। पर असांखे जीअणो आहे, रहणो आहे, त इन्हनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो आहे। इन जा ज़िम्मेवार असां पाण आहियूं। जेकॾहिं मिसाल असां वण कटे था छॾियूं, असां जेको आहे कार्बन जो घणो इस्तेमालु था कयूं, असां फैक्ट्रियूं घणियूं था लॻायूं, असां पंहिंजी जेको आहे बायोडाइवर्सिटी जो ख़्यालु नथा कयूं, त इहो सॼो निज़ाम ईअं धरम भरम थियणो आहे। अल्लाह पाक असां सभिनी ते रहम फरमाए। आमीन। थैंक यू।